नाज़रीन, आवाज़ टीवी जे प्रोग्राम दी एज विथ मोहसिन बब्बर में अव्हांखे भलीकार। नाज़रीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। शुरूआति कंदासीं सियासत ऐं इलेक्शन ते। इलेक्शन में अञा ताईं गैर यकीनी वारी सूरत हाल आहे। इलेक्शन कमीशन जेतोणीकि तमामु तयारियूं मुकमल करे वरितियूं आहिनि, पर पोइ बि जेका अनाउंसमेंट आहे शेड्यूल जी, उन ते मसइला थियनि पिया ऐं उन ते अञा ताईं बि का क्लैरिटी साम्हूं न आहे। जेतोणीकि इलेक्शन शेड्यूल जूं बि तयारियूं मुकमल थी वियूं आहिनि ऐं हाणे ॾींहं वञी थोरा बचा आहिनि ऐं छाकाणि त क़ानूनी ऐं आइनी हिकिड़ी ज़रूरत बि आहे त इहे इलेक्शन जेका आहे 8 फरवरी ते कराइणी आहे, त हुनखां अॻु जो बि हिकिड़ो प्रोसेस आहे, उनखे बि पूरो करिणो आहे। त उन्हनि में बि काफ़ी ॾींहं न आहिनि बचिया, तंहिंजे करे हाणे जेका तलवार जेका मथे टंगियल आहे इलेक्शन कमीशन जे मथां, उहा अचणी आहे। फ़ैसिलो छो नथो थिए? सियासी पार्टियूं पुश कनि पियूं, सियासत जो माहौल गरम थी वियो आहे। इहा जेकॾहिं गैर यकीनी वारी सूरत हाल वधी त अञा मसइला मुल्क में थी सघंदा, छाकाणि त मुल्क जी मईशत जो सॼो दारो मदार सियासी यकीनी गैर यकीनी वारी सूरत हाल आहे, त उन ते डिपेंड करे थो जेकॾहिं उनखे हू बहितर कनि था। उनखां अलावा सियासत में मुख़्तलिफ़ इशूज़ पॉलिटिक्स थिए पई। जेको मेजर इशू हींअर सियासत में हले पियो उहो 18वीं तरमीम वारो आहे, त 18वीं तरमीम खे रोल बैक करणु या NFC खे रोल बैक करण जी ॻाल्हि ॿोल वॾी हले पई। ॿिनी तरफ़ां पीपल्स पार्टी चवे थी असां डिफेंड कंदासीं, असां हिनखे थियणु न ॾींदासीं। नून लीग ऐं ॿियूं जमायतूं उन तरफ़ां इशारा मिलिया आहिनि त असां हिनखे तब्दील करणु घुरूं था। हाणे तब्दीली केतिरे लेवल जी आहे, छा करणु चाहिनि था ऐं इहो सभु कुझु कंहिंजे मुफ़ाद में आहे, इहो छो थियणु वञे पियो, उन सभिनी ते ॻाल्हाईंदासीं। सभिनि खां पहिरीं असांखे जॉइन कयो आहे असांजे स्टूडियोज़ में आजिज़ जमाली साहब, सीनियर सहाफ़ी आहिनि ऐं इन्हनि मामलनि खे तमामु गहरी नज़र आहे उन्हनि जी। आजिज़ सां ॻाल्हायूं था। जमाली साहब, थैंक यू वेरी मच फॉर जॉइनिंग अस। जमाली साहब, छा चओ था तव्हां, हीअ जेका सूरत हाल हाणे पैदा थी आहे इलेक्शन वारी ख़ासि तौर ते, इन में छा तव्हांखे नज़र पियो अचे, छो देरि थिए पई? ॾिसो, इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जी अॼु हिकिड़ी तरदीद आई आहे जेका पाण सभिनी जे नज़रुनि मां गुज़री आहे, जंहिंमें इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान चवे पई त अञा ताईं हिन वक़्त ताईं शेड्यूल फाइनल न थियो आहे, न इलेक्शन कमीशन अञा ताईं को शेड्यूल जारी कयो आहे। हाणे इहो एसिताईं त ठीकु आहे, पर इन खां पोइ सुवाल इहो थो उभिरे त शेड्यूल जारी छो न थियो आहे, छो न कयो आहे? तव्हां बि जीअं चयो, छो जो इलेक्शन कमीशन जो पंहिंजो इहो मौक़िफ़ आहे, इहो शेड्यूल आहे त 54 ॾींहं अॻे हिननि खे शेड्यूल जारी करिणो आहे। हूअं इलेक्शन कमीशन जे हवाले सां शायदि ॻाल्हाइण में कुझु सख़्तियूं बि आहिनि, पर पाण अवाम खे गाइड करण जे लाइ, अवाम जी रहनुमाई करण जे लाइ पाण ॻाल्हि पिया कयूं त 54 ॾींहं इहो जेको शेड्यूल फेक आहे जंहिंखे चवनि था, पर इहो ई शेड्यूल रहंदो। जेकॾहिं 54 ॾींहंनि जो हिसाबु लॻायूं था अंग्रेज़नि ते वेही, त 54 ॾींहं यानी उन सॼे इलेक्शन प्रोसेस खे 54 ॾींहं घुरिबा, त 54 ॾींहं घुरिबा यानी 8 फरवरी जो ऐलान थियल आहे त 8 फरवरी ते इलेक्शन थियणी आहे। ऐं 8 फरवरी खां पहिरीं जॾहिं पाण हिसाब था लॻायूं त पोइ त 20 तारीख़ ते यानी 20 दिसंबर ते कागर जेके नामज़दगी जा कागर नॉमिनेशन पेपर्स जंहिंखे चइबो आहे, उहे जमा थियणी घुरिजनि। जेकॾहिं इन खां अॻिते नथो वञी सघिजे, जेकॾहिं उन खां पोइ थींदा। ॾिसो, इलेक्शन कमीशन तमामु ज़बरदस्त तयारी कई आहे। तयारी इन सेंस त टाइम तमामु घटि हो, तंहिंजे बावजूदि बि हुन बाक़ी जेके शयूं आहिनि सूबनि सां गॾिजी, पोलिंग स्टेशन, ख़र्चा, ॿियूं सभु शयूं, प्रिंटिंग जो सामान, उन्हनि टेंडर बि जारी करे छॾिया आहिनि। सभु तयारियूं तक़रीबन मुकमल, मानो त सम्झां त का शइ अञा हल्की फुल्की रहियल बि हूंदी। इहे जब सभु शयूं तयारियूं थी वियूं आहिनि त हाणे इहो इन में जेको इनखे अनाउंस करण में मुंहिंजे ख़्याल में इट्स मैटर ऑफ जस्ट 2-3 डेज़ या कुझु ॾींहंनि में थी वेंदो। मुंहिंजो ख़्यालु आहे छो जो हींअर ताईं हर तरह जा हल्का इहो चवनि पिया त 8 फरवरी ते इलेक्शन थियणी आहे। यानी गवर्नमेंट बि इहो चवे पई, इलेक्शन कमीशन बि इहो चवे पई, पर बाक़ी जेके हल्का आहिनि उहे बि इहो ई चवनि पिया, ताक़तवर धुरियूं बि इहो ई चवनि पियूं त 8 फरवरी ते इलेक्शन थींदी। हाणे 8 फरवरी ते इलेक्शन थींदी, पोइ तव्हां इहो ठीकु था चओ त अॼु 10 दिसंबर आहे, ईंदड़ 3-4 ॾींहंनि में इहो शेड्यूल अनाउंस थी वञणु घुरिजे। 15 ताईं हर सूरत में थी वञणु घुरिजे, 15 दिसंबर ताईं। त उनखां पोइ 20 दिसंबर खां नॉमिनेशन्स थी सघंदा, उनखां पोइ 8 फरवरी ते इलेक्शन थी वेंदी। त तयारियूं बिल्कुलु ठीकु आहे। सिंध हुकूमत जी अॼु जी ख़बर इहा आहे त 9,900 सिंध काबीना खे ॿुधायो वियो स्कूल अहिड़ा आहिनि सिंध में जिन्हनि जी मरमत थियणी आहे। के बिल्कुलु डैमेज आहिनि, किन जी मामूली मरमत थियणी आहे, उन्हनि जे लाइ पैसा जारी थियणा हुया। अॼु जी ख़बर इहा आहे त सिंध हुकूमत सॼे सूबे जे जेके मरमत जे लाइ स्कूल आहिनि, तइलीमी इदारनि जूं जेके इमारतूं 9,900 तव्हां ॿुधायो जी, उन्हनि जा पैसा जारी थी विया आहिनि। इहा सुठी ख़बर आहे, इहा काफ़ी मस्बत पैसा जारी थी विया।
इहो तव्हांजे उन ॻाल्हि खे इंडोस थी करे त तयारियूं मुकमिल आहिनि। माना ही अमल बि इहो ॿुधाए पियो। पर तव्हांखे यादि हो अजय साहिबु हिकिड़ी विच में ख़बर आई जेका त पैसा हुननि जारी न कया आहिनि ऐं हुननि फाइनेंस मिनिस्ट्री फेडरल फाइनेंस मिनिस्ट्री ऐं पोइ ॿिए ॾींहं ते 11 अरब रुपया जारी बि थी विया। त हाणे पैसा बि अची विया आहिनि, सभु शयूं अची वियूं आहिनि, हाणे त का गुंजाइश ई न आहे। पैसा पूरी तरह न आहिनि, जेतिरी डिमांड आहे, जेतिरो मुतालबो आहे इलेक्शन कमीशन जो, सभु पैसा कोन आया आहिनि, पर 11 अरब जारी थी विया। इन जो मतिलबु आहे कमु शुरू थी वञणु घुरिजे। ख़बरूं इहे आहिनि त DROs जो नोटिफिकेशन थियणो आहे, DROs जी अनाउंसमेंट थियणी आहे, जेके डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर्स जेके इलेक्शन्स कराईंदा उन्हनि जा नोटिफाइड थियण खां पोइ शेड्यूल अनाउंस थी। उहो असांखे ख़बर पई आहे 2-3 ॾींहंनि में उहे नोटिफाइड थियनि था। इन जो मतिलबु आहे अञा का अहिड़ी रुकावट नज़र नथी अचे असांखे जो इलेक्शन न थिए। पर साईं अजय साहिबु सम्झो था पाण थोरो सो पॉलिटिकल एंगल ते ॻाल्हायूं था, हिन में काफ़ी धुरियूं अहिड़ियूं आहिनि जिन खे इलेक्शन डिले सूट करे थो, उहे डिमांड बि कनि पिया, मुख़्तलिफ़ बहाननि जी ॻाल्हि बि थिए पई, जीअं कुझु धुरियुनि सियासी धुरियुनि तरफ़ां इहा ॻाल्हि थिए पई त साईं इमान अमान जी सूरत हाल ख़राबु आहे, कुझु चयो साईं सियारो हूंदो, उन हवाले सां बि इहा ॻाल्हि ॿोल हले पई त इहे धुरियूं चाहिनि थियूं त थोरो डिले थिए उन्हनि जी ख़्वाहिश मूजिबि। इहो शुरू खां वठी रहियो जॾहिं खां इलेक्शन जी छो जो इहो यादि रखणु घुरिजे त इलेक्शन जी तारीख़ जो ऐलान सुप्रीम कोर्ट में थियो आहे। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे इनिशिएटिव ते ई सभु कुझु थिए पियो, लिखी ॾिनो आहे। सुप्रीम कोर्ट चयो आहे त एनी हाउ इन डेट ते इलेक्शन कराइणी आहे। हिकिड़ो त सुप्रीम कोर्ट जो अहम माना रोल हूंदो हिन में, हुनजे करे मूंखे उन सुप्रीम कोर्ट जे उन हुकुम खां पोइ उहो धुरियूं थोरो थधियूं थी वियूं आहिनि जेका तव्हां ॻाल्हि कई। न त हूअं मुस्लिम लीग नून वाज़े तौर ते इहो पिए चयो, हिते सिंध में MQ में इहो पिए चयो, कुझु ॿियनि मौलाना फज़ल रहमान इहो पिए चयो, अहिड़ो तासुर ॾिनो पिए वियो ऐं इहो बहस इंतिहाई गरम हुयो त शायदि 8 फरवरी या जल्दी इलेक्शन न थियनि, इलेक्शन 2-3 महीना अॻिते वञनि। पर सुप्रीम कोर्ट ॼण त उन 8 फरवरी फ़ैसिले खे ठपो हणी छॾियो आहे। उनजे करे हाणे उनखां पोइ तव्हां ॾिठो हूंदो त तयारियूं बि तेज़ थी वियूं आहिनि। इलेक्शन कमीशन ख़ुदि चयो बाबा हाणे देर जी का गुंजाइश पार्लियामानी बोर्ड्स ख़बरूं बि न हलाई वञनि को देर थिए पई। पार्लियामानी बोर्ड्स ठही विया आहिनि पार्टियुनि जा, पार्टियुनि जे अंदरि टिकेटनि जे विरासत जो फ़ैसिलो थी रहियो आहे, तक़रीबन थी वियो आहे, वर्चुअली थी वियो आहे, उम्मीदवारनि जो मामिलो थी वियो आहे। त उन मां लॻी रहियो आहे, जेको सॼो प्रोसेस ॿुधाए पियो त उन मां लॻी रहियो आहे ऐं इतलाह बि इहे आहिनि त इलेक्शन 8 फरवरी ते थियणु घुरिजे। ऐं हुनजे करे इहा तव्हां जेका चई न गैर यकीनी आहे, उन गैर यकीनी जो ख़ात्मो इलेक्शन कमीशन खे फौरी तौर ते करणु घुरिजे। सुभाणे परीं पंहिंजी डेट जो पंहिंजो जेको प्रोसेस आहे 54 ॾींहंनि जो उहो शुरू करणु घुरिजे त जीअं ही जेके माण्हुनि जे ज़हननि में वहम आहिनि, विसविसा आहिनि, या जेका प्रोपेगंडा बि थिए थी या जेके धुरियूं नथियूं चाहिनि काउंटर करणु खपे। काउंटर खपे आहे इट्स अ मैटर ऑफ मूं चयो 2-3 ॾींहं जो मामिलो आहे जी, ऐं इहो थी वञे त बहितर आहे। ख़ुदि इलेक्शन कमीशन जे क्रेडिट ते इहा ॻाल्हि अची वेंदी त इन्हनि सभिनी सख़्तियुनि ऐं प्रोपेगंडा जे बावजूदि उन्हनि इहो इलेक्शन खे प्रोसेस खे अॻिते वधायो। बिल्कुलु ठीकु आहे। हिन में हाणे अॻिते वधूं था थोरो आजे सां पाण ॻाल्हि पिया कयूं पॉलिटिकल जेको पासो आहे, जेको सियासी पार्टियूं 18वीं तरमीम जे ख़ात्मे ऐं NFC खे रोल बैक करण जी ॻाल्हि कनि पियूं, उन ते बि तव्हां कल्ह बि ते तफ़सील सां लिखियो आहे। त छा था सम्झो इन में उन्हनि करण वारनि खे ऐं जेके रोकनि पिया हिन खे उनखे का कामयाबी कंहिंखे मिलंदी? तव्हांजी यादि कयो त 18वीं तरमीम खे ख़तमु करण जी कोशिशि हाणे खां न पई थिए, जॾहिं खां 18वीं तरमीम जो कानून पास थियो, मूं लिखियो आहे तॾहिं खां वठी उन ते रुकावटूं आहिनि। यानी सभ खां पहिरीं ब्यूरोक्रेसी जी रुकावट ई उन ते इम्प्लीमेंटेशन थियण न पई ॾिनी। यानी पीपुल्स पार्टी 3 साल उन खां पोइ 2010 में 18वीं तरमीम खे कानून जी शक्ल ॾिनी, क़ौमी असेंबली सेनेट मां मंज़ूरु करायो। उन खां पोइ 3 सालनि ताईं पीपुल्स पार्टी उन ते इम्प्लीमेंट न करे सघी, कुझु कयो पर 100% न थी। उन खां पोइ 13 खां वठी 18 ताईं मियां नवाज़ शरीफ़ जी सॼी हुकूमत 5 साल, उहा बि मुकमिल इम्प्लीमेंटेशन न करे सघी 18वीं तरमीम जी। तव्हां ॾिठो सिंध जूं 2 इस्पतालूं, सिंध म्यूज़ियम, ॿियो खोड़ सारियूं शयूं वफ़ाक़ जे कंट्रोल में रहियूं, आख़िरी ॾियारनि ताईं न मिलियूं, हाणे वञी उनजो फ़ैसिलो थियो। पर उन खां पोइ जेका 2018 जी हुकूमत आई PTI जी, हुन उन्हनि वफ़ाक़ी वज़ारतुनि खे बहाल करे छॾियो अलॻि अलॻि नालनि सां। जेकॾहिं सिहत जी वज़ारत थी त उनखे नेशनल हेल्थ रेगुलेशन ॾेई छॾियो, जेकॾहिं तालीम जी वज़ारत थी उनखे नेशनल एजुकेशन इन टाइप, जेकॾहिं शिपिंग जी वज़ारत थी त उनखे को ॿियो नालो ॾेई छॾियो, जेकॾहिं माहौलियात हुई त उनखे एनवायरमेंट ऐं क्लाइमेट चेंज, अहिड़ी रीति जेके 15 वज़ारतूं 18वीं तरमीम में सूबनि जे हवाले करे छॾियूं वियूं, उहे वज़ारतूं 2018 जी हुकूमत वफ़ाक़ी वज़ीर मुक़ररु करे सूबनि ते अची विहारे छॾिया।
पर अरिड़हीं तरमीम हुजण जो फ़ाइदो इहो थियो त वज़ारत हुजण जे बावजूद बि नंढड़ो हिकिड़ो मिसाल ॾियां, ॿेटनि जो मसइलो हुयो, वफ़ाक़ सिंध जा ॿेट पंहिंजे कब्ज़े में न करे सघी, उन जी रुकावट अरिड़हीं तरमीम हुई, न त वफ़ाक़ी वज़ारत इहो फ़ैसिलो करे छॾे हा। कोस्टल बेल्ट जेका आहे सिंध ऐं बलोचिस्तान जी वफ़ाक़ जे हवाले करण जी ॻाल्हि थी हुई, पर जीअं त अरिड़हीं तरमीम उन में रुकावट हुई, उहो न करे सघी वफ़ाक़ उन ते कब्ज़ो, उहे अॼु बि सिंध ऐं बलोचिस्तान वटि आहिनि। हिकिड़ी उन जे करे इम्प्लीमेंटेशन न थियण मां इहा ॻाल्हि साबित पई थिए। हाणे त इहा ॻाल्हि ज़ोर ऐं शोर सां हले पई। 5 साल सॼा PTI जी हुकूमत में वज़ीर आज़म स्टेज ते बि चवंदो रहियो त सूबा बदमाश थी विया आहिनि, सूबनि वटि सॼा फंड अची विया आहिनि, वफ़ाक़ वटि कुझु बचियो ई न आहे, वफ़ाक़ वटि पैसो ई न बचियो आहे। इहो सॼो साइन छा हुयो, अरिड़हीं तरमीम ख़तमु करणु। पर हाणे उहे ॿ पार्टियूं, पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून, जिन्हनि अरिड़हीं तरमीम तश्कील ॾिनो, जिन्हनि 73 जे आइन खे मुकमिल कयो, हाणे उन्हनि पार्टियुनि जे ॾाढो इहो सुवाल मौजूदु आहे त सुभाणे तव्हां इक़्तिदार में ईंदो त छा कंदो। 2/3 मेजॉरिटी खां सवाइ त नून लीग हासिल नथी करे सघे, जेके मिसाल था वठूं, पाण अज्यूम था कयूं त। पर मां इहो थो चवां त नून लीग जो को वाज़े पोज़ीशन बि त न आहे न ते, ख़्वाहिशूं त अची वियूं हिन सॼे प्रोसेस में। इसाक डार साहब जी, एहसान इक़बाल साहब जी ख़्वाहिश त अची वई आहे त असां हिनखे चेंज करणु चाहियूं था। पर उहे धुरियूं जिन्हनि ही आइन ठाहियो आहे, उहे क्लियर न आहिनि हिन ते। मुंहिंजो चवणु इहो आहे त क्लियर न आहिनि, छो त तव्हां इलेक्शन जे प्रोसेस में था वञो। हीअ हिकु वॾी अचीवमेंट हुई 2008 खां वठी 2013 जी हुकूमत जी। तव्हां पंहिंजे इलेक्शन जे मंशूर में शामिलु करे छॾियो न, असां अरिड़हीं तरमीम ख़तमु न कंदासीं। इहो तव्हांजो इम्तिहान आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी त पंहिंजे नारे पंहिंजे जलसनि में पीपल्स पार्टी बि इहो मिसाल क़ाइमु करे, पीपल्स पार्टी पंहिंजे मंशूर में हिनखे शामिलु करे त अरिड़हीं तरमीम खे ख़तमु थियणु न ॾींदासीं, अञा मज़बूत कंदासीं ऐं उनखे मुकमिल इम्प्लीमेंट कंदासीं। अहिड़ो को कानून पास कयो जो इहे वज़ारतूं ॿीहर बहाल ई नथी सघनि। ऐं मुस्लिम लीग नून खे बि पंहिंजे इलेक्शन मैनिफेस्टो में हिनखे शामिलु करणु घुरिजे त असां अरिड़हीं तरमीम ते अमल कंदासीं। मुस्लिम लीग नून सिंध खे सोचणु घुरिजे त इन हवाले सां को पुश कनि जेके असांजे हितां अॻुवान पंहिंजी क़यादत जे आॾो, ऐं उहे कनि बि पिया। ऐं हिन जो मुस्लिम लीग नून जे कुझु दोस्तनि सिंधनि इहो ॻाल्हि कई बि आहे, असांजे प्रोग्राम ते इहा ॻाल्हि कई आहे। थैंक यू वेरी मच जमाली साहब, तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन,